ओम शांति। हाणे बाबा खे याद था करो। महात्मा बुद्ध निराकार रूप में बाबा के याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाबा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा कि जेको गणेश जो रूप आहे। माण्हू हाणे गणेश जो ॾींहुं मल्हाइनि था, गणेश जी मूर्ति रखी अथनि, लेकिन अहिड़ो कोई भॻवान, अहिड़ो कोई देवता जो रूप हूंदो न आहे। हिन रूप जो आहे न अर्थ आहे। त हुन हिकु गणेश हिकु देवता हुयो, हुनजो मुंहुं हाथी जहिड़ो आहे, हुनजो पेट वॾो आहे, हुनजा अनेक नाम आहिनि। चवंदा आहिनि पार्वती पंहिंजे शरीर जी महल सां हुनखे पैदा कई। हाणे हीअं मिट्टी सां कोई ॿार कीअं ठाहे सघंदो? कोई शरीर त गर्भ में ठाहींदो न। ॾिसो माण्हू सोचदा आहिनि कि भॻवान, भई पार्वती त मां हुनखे बि भॻवान सम्झंदा आहिनि, पर असली भॻवान त निराकार आहे ऐं पार्वती त देवी हुई। हाणे कोई पंहिंजे शरीर जी महल सां ईअं पुतलो ठाहींदो त ॿार अगरि इहे ॾिसनि, भई वॾा त चलो सम्झदा हिन जो अर्थ ई आहे, लेकिन ॿार ॾिसनि त सोचनि हा भई हीअं मिट्टी जे पुतले में जान विझी सघंदा आहिनि। मतलब कोई समझंदो हुजे न, ये भी अंधश्रद्धा थी न। हीअं कोई ईअं मिट्टी सां ईअं पुतलो ठाहे करे हुनमें जान भॻवान विझे त सिर्फ़ु हिकु पार्वती खे शक्ति हुई छा? असां बि त भॻवान जा ॿार आहियूं। पोइ त इहे गर्भ जो सिस्टम ई न थिए, पोइ त विकार जो सिस्टम ई न थिए। पोइ त दुनिया में जो चाहे जेतिरा चाहे ॿार पैदा करे, अगरि हीअं बि कुझु करे सघूं हा त बाबा चवनि था ॾिसो हर हिकु ॻाल्हि जो अर्थ हूंदो आहे। इन ॻाल्हियुनि खे असां सम्झंदासीं न त अंधश्रद्धा सां असां मुक्त थींदासीं। असां यथार्थ भॻवान केरु आहे, उहो काथे रहंदो आहे, हुनजो असांजो छा संबंध आहे, इहे त ॾिसो खेल पाल करनि था। मां खणी करे मूर्ति रखदा, हुनखे सजाईंदा कंदा, पोइ पाणी में फिटी। ये जे नंढे ॿार गुड्डे गुड़िया सां खेॾंदा आहिनि, थोड़ी खुशी मिलंदी आहे, भई ईअं आहे ईअं आहे। तव्हां सोचो खेल पाल ई त करनि था न माण्हू। छो जीवन में खुशी न आहे, ॾाढो दुख परेशानी आहे, थोरो सो ईअं करे करे हिन बहाने भॻवान खे त यादि कंदा। कम वैसे त भॻवान खे यादि न करनि, चलो कहिड़े बि मूर्ति ठाही, भॻवान खे त यादि कंदा कहिड़े बि रूप। त बाबा चए थो लेकिन अर्थ सम्झी करे करूं त कुझु फ़ाइदो थिए। थोरो समय जे लाइ ख़ुशी ॾींदी, वापसि तव्हां नदी में हुनखे विझी ईंदा, वापसि तव्हांजा ॾींहं ओड़ा ई। थोरो समय जेसि ताईं गणेश खे सोचदा आहिनि असांजे घर वेठो आहे त पवित्र रहूं, शुद्ध रहूं, लड़ाई झगड़ो न करूं। हाणे घर में गणेश जी वेठो आहे त थोरा ॾींहं माण्हू सुठी रीति हलंदा, पर वापसि वरी खां ओड़ो जो ओड़ो ई। जेका हाणे असां पंहिंजे पाण खे कीअं सुठी रीति रखूं था, भई घर में भागवत जो पाठ थींदो आहे, सुखमनी जो पाठ थींदो आहे, कोई ग्रंथ साहिब जो पाठ थींदो आहे, त ओतिरो समय माण्हू शांत रहे थो, घर में सुठी रीति रहे थो। लेकिन सदा जे लाइ अहिड़ा रहो न, थोरो समय जो छा, सदा जे लाइ सदा अहिड़ो ख़ुशी में रहो, अहिड़ा मौज में रहो। त बाबा चवनि था कि हर हिकु ॻाल्हि जो अर्थ हूंदो आहे। अगरि असां अर्थ सम्झी करे हर भॻवान खे मञूं, ऐं हीअ जेका बि असां मूर्ति ठाही आहे, ई छो आहे? भई रूप अहिड़ो छो आहे? वास्तव में गणेश जो जेको रूप आहे न,
ये एक आत्मा जो सद्गुण कर्तव्य जो प्रतीक, एक आत्मा में जेका सुठा गुण हूंदा आहिनि न, वो जेका सुठा कम कंदी, इन जो प्रतीक, इन जी निशानी उनजे शरीर जी बनावट अहिड़ी करे छॾी। गणेश के राग सिंगासन ते विहारदा आहिनि। अगरि छोजे हुन न गणेश जी आत्मा पंहिंजे जीवन में ॾाढो पुरुषारथ कई। कहिड़ो पुरुषारथ कई? रोज सदा सभिनि जे लाइ सुठो सोचदी हुई, सुठो ॻाल्हाईंदी हुई, सुठो कर्म कंदी हुई। माण्हू अॼुकल्ह इहो पुरुषारथ नथो करे, इहो महिनत नथो करे, बाक़ी धंधे जी, पढ़ाई जी, गृहस्थी खे सुठी रीति हलाइण जी महिनत करे थो, लेकिन ये मेहनत नथो करे कि असां पंहिंजी सोच खे सदा सुठो रखूं, असां पंहिंजे बोल सदा सुठा रखूं, असां पंहिंजे कर्म सदा सुठा रखूं। त बाबा जी असली पुरुषारथ इहो आहे न जीवन में, जंहिंजी सोच सुठी, बोल सुठा, कर्म सुठा, हुनजे जीवन में आपे ई सुख शांति अची वेंदो। त गणेश जी आत्मा खे राज सिंहासन छो ॾेखारे? छो जो हुनजी आत्मा पंहिंजे सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त कई, पंहिंजे सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य प्राप्त कई। हुनजी आत्मा हमेशा न दुनिया में रहंदी हुई न साक्षी स्थिति में स्थिति हुई। वह सदा सोचती हुई कि मां आत्मा आहियां, हिन सृष्टि ते पाठ थी वॼाए। इन करे हुनजो हिकु पेर हेठि और हिकु पेर मथे छो ॾेखारियो त? छो जो हुनजी आत्मा सदा सोचती हुई कि मां मथां जी रहण वारी आहियां, परम धाम। हिकु पेर मथे जो मतिलबु आहे कि हुनखे सदा यादि रहंदो हुयो कि मां मथां जी रहण वारी आहियां, परम धाम जी। हिकु पेर हेठि जो मतिलबु जो अर्थ आहे कि मां हिन सृष्टि ते सिर्फ़ पाठ वॼाइण आई, बाक़ी ये सृष्टि कोई, ये तो खेडण जो स्थान, हिते असांखे कोई पंहिंजे जीवन में पंहिंजे घर खे थोरी भुलजंदो, लेकिन माण्हू अॼुकल्ह जीवन जींदे जींदे पंहिंजे ई घर खे भुलिजी थो वञे। भुलिजी वियो न कि असां मथां जा रहण आहियूं। लेकिन गणेश जी आत्मा हिन दुनिया में रहंदे हुए भी सदा सोचती हुई कि मां मथां जी रहण वारी आहियां, हिन सृष्टि ते सिर्फ़ पाठ वॼाइण। हाणे ॿियो ॾेखारियो अथनि भई कि गणेश जी जे सर खे शंकर कटे छॾी। हाणे भी कहिड़ो बि इंसान हुजे, शंकर खे त माण्हू भॻवान जे रूप में मञंदा आहिनि। अॼु दुनिया में भी कहिड़ो बि इंसान अगरि कंहिंजो रास्तो रोके त वो हुनजो गलो कटे छॾंदो। एॾो वॾो शंकर देवता, हुनजो केरु रास्तो रोके ऐं हुनखे एतिरो क्रोध आहे कि हुन गलो कटे छॾियो। जॾहिं हुनमें एतिरो क्रोध आहे त वो माण्हुनि जी क्रोध कीअं रोके सघंदो? भई ग़लति शिक्षा ॾींदी न। माण्हू त टीवियुनि में ॿारनि खे ॾेखारनि था, ॾिस शंकर हिन जो गलो कटियईं, पोइ हिनखे हाथी जो सर ॾिनई। त ॿार बि सोचदा न, हा भई शंकर ॾाढो गुस्से वारो माण्हू आहे, गलो ई कटे छॾियो। कंहिंजो पीउ ॿार चयो न मञे, अॼुकल्ह थिए थो न, ॾिसो दुनिया में। छो जो अहिड़ी हिंसक चीज ॾिसण सां माण्हुनि में बि हिंसा पैदा थींदी आहे न। देवी देवता आहिनि कि हथनि में अहिड़ा अस्त्र शस्त्र ॾेई रखी अथनि। कोई कहानी हुई ठाती अथई कि हुन बालक हुनजो रास्तो रोकियईं त गलो कटे छॾियो। त माण्हू बि सोचता, अरे मुंहिंजो ॿार ईअं थो करे, हाणे मां हिनजो गलो कटे सघां, मां बि शंकर ठही करे हिनजो गलो कटे सघां। अहिड़ी चीज असांखे छो जो हिंसक चीज ॾेखारे न ॿारनि में हिंसा पैदा थी वेंदी। अगरि ॿार हीअं ॾिसंदो रहे, माण्हू टीवी में रोइण वारो सीन थो ॾिसे त रोए थो, खिलण वारो सीन थो ॾिसे त खिले थो। जेको सॼो ॾींहुं लड़ाई झगड़ा ॾिसंदो आहे, अॼु माण्हू टीवियुनि में ॾिसे थो अहिड़ी कहानी, त तव्हां खुदि ई सोचो था, सोचदा आहियो कि मुंहिंजे जीवन में बि ईअं ई आहे। तव्हां पंहिंजे जीवन में ओड़ी स्टोरी पंहिंजे अंदरि सॼो ॾींहुं तव्हांजे दिमाग़ में हलंदी या न हलंदी?
त प्रभाव थींदो। अॼु माण्हू केतिरा बार महाभारत भागवतियूं ये सभु ॾिसनि था, ॿुधनि था, अहिड़ी कहानियूं हिंसक, हिन खे मारे बि। सिख माण्हू एॾा क्रोधी छो हूंदा आहिनि? सिख माण्हुनि जी स्टोरी में क्रोध, हुनखे तलवार मारे, हुनखे ईअं कई, हिंसा हिंसा हुननि जे हथ में। त सिख आहिनि त देवी देवता धर्म वारा आहिनि। अॼु सिख धर्म वारा ॾिसो केॾा क्रोधित, उन्हनि वटि ई तलवार रहंदी आहे। गुरुद्वारे में माण्हू कोई थोरो बि ईअं करे हुनखे मारे था छॾे। त ये हिंसक प्रवृत्ति है न। माण्हू त शौक़ सां ॾेखारीनि था, ॾिसो भई असांजा गुरु ईअं आहिनि, असांजा देवी देवता ईअं आहिनि, हीअं हिननि खे मारियो। चलो माण्हू चए कंस खे मारियो, रावण खे मारियो, हाणे हुन बालक जो छा कसूर हुयो? सिर्फ़ु हुन राक्षस ई त रोकी। पर अहिड़ो कोई देवता हूंदो? ही त देवता जे मथां कलंक था लॻायूं न असां, इहो बि पाप था हूं। जैन में माण्हू अॼु गणेश खे पूजे तो, सोचे तो भई हिनखे गलो काटे, पर इहे बि असां कूड़ ॻाल्हाईंदा न। हिकु त इहो कोई बालक हीअं ठाहींदा न आहे, हीअं ठही न सघंदो आहे। चलो इहो कूड़ ठीकु आहे, तव्हां चयो चलो। ॿियो तव्हां हुनखे चई छॾियो भई हुनजो राष्ट्र रोके त गलो कटे। हाणे शंकर देवता वीचारो परमात्मा खे यादि करण वारो, ॾिसो सदा शंकर जे साम्हूं शिवलिंग रखल हूंदो। वो परमात्मा जी याद में रहण वारो, हुनखे हिकु तरफ़ सां गले में सांप ॾेई छॾियईं। कोई गले में सांप ठाहे करे विझंदो रखंदो, ॿियो हुनखे अहिड़ा कपिड़ा ॾेई छॾियईं, शेर जी खाल ते विहाए छॾियो की हुनमें भई हुनखे क्रोध आयो त हुन अख खोले तो सृष्टि ते प्रलय थी वियो। चलो कलयुगी सृष्टि जो हुन भई एॾो पाप थो थिए त परमात्मा जी यादि में तप कई, कलयुगी सृष्टि विनाश थी वई। चलो ये तो सुठो कमु कई, लेकिन इहो सुठो कमु थोड़ी कई। त ये त माण्हुनि जे अॼु कोई विदेश वारो जेके ज्यादा जान पहचान न हुजे, कोई ॿिया माण्हू ॾिसनि, उहो त सोचदा न अरे हिननि जो शंकर त ॾाढो ख़राब आहे, ईअं गलो कटे छॾंदो। पोइ असां त हुननि जे मन में त इहे जेका क्रिश्चियन माण्हू आहिनि, हाणे ॾिसो केॾा सारा भारतवासी हिंदू धर्म वारा ॿिए धर्मनि में छो था कन्वर्ट थियनि? पंहिंजे धर्म खे छॾे करे ॿियो धर्मनि में माण्हू छो थो वञे? छो जे इन ई कहानियुनि जे कारण कि भई हिननि जा माण्हू, इहे क्रिश्चियन माण्हू चईंदा आहिनि तव्हांजो देवता त एॾो क्रोधित आहे, गलो कटे छॾियो। असांजो क्रिश्चियन जो क्राइस्ट ॾिसो केॾो सुठो आहे, हुनखे माण्हू एॾो मारे लेकिन कुझु बि न कयो। हीअं माण्हुनि खे ॿुधाए धर्म परिवर्तन कराए छॾियो। छो जे असांखे सही ॻाल्हि त पतो न आहे, इहो ख़ुदि त ॾिसूं था, ॿिया ॿारनि खे बि अहिड़ी कहानी ॿुधायूं था भावनावश, पोइ हुननि खे रिझाइनि बि था। लेकिन परमात्मा चए थो कि जॾहिं कलयुग अंत में शिव शंकर के माण्हू मिलाए छॾंदा आहिनि। हाणे कलयुग अंत जे समय जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते आयो, हिन समय न सभिनि जे देह अभिमान जो, हिन समय महल जेकी चई कि भई महल सां पैदा कई, हिन समय सभिनि जो शरीर कंहिंसां थो पैदा थिए? विकार सां, गंदगी सां ई त पैदा थिए थो न। ॾिसो शरीर कीअं पैदा थींदो, गर्भ कीअं ठहींदो, गंदगी सां ठहींदो न। त असांजो शरीर गंदगी सां ठहियल आहे न। माण्हू त चवनि था शरीरनि में मोह रखी वेठा आहिनि, लेकिन अगरि ॾिसो परमात्मा खे केॾी सचो ज्ञान ॾींदो आहे कि तव्हांजो शरीर त मूत सां ठहियल आहे, विकार सां ठहियल आहे, गंदगी सां ठहियल अथव तव्हांजो शरीर। तॾहिं त बदबू ईंदी आहे, तॾहिं त कीड़ा पयल, अॼुकल्ह ॾिसो अंदरि कीड़ा पइजी वञनि था, पोइ वॾी वॾी बीमारी छो थिए थी? छो जे गंदगी सां पैदा थियल आहे न पंहिंजो शरीर। इहा हिकु पार्वती गणेश जो शरीर पंहिंजी महल सां पैदा ठातई, हुनजो अर्थ आहे कि अॼु माता जे गर्भ में जो ॿार शरीर ठहे थो, उहो कीअं थो ठहे? गंदगी सां ई त ठहे थो। इहा हिकु त गंदगी सां पैदा कई, त परमात्मा अची करे ॾिसे थो। छोकी सत्युग में योग बल जी पैदाइश हुई, सत्युग में गंदगी में शरीर न ठहींदो,
ठहींदो गर्भ में ही आहे, लेकिन आत्मिक शक्ति सां ठहींदो। हिकु बालक ॾेखारे थी न विकार की आत्मा जी शक्ति सां ठहियो आहे ऐं गणेश महल सां ठहियो आहे। सत्युग में ये योग बल जी पैदाइश आहे। कलयुग द्वापर कलयुग में गंदगी जी पैदाइश, गंदगी जी पैदाइश आहे। गंदो शरीर, ॿियो असांखे हिन ई शरीर जो एॾो अभिमान आहे। त परमात्मा जॾहिं हिन सृष्टि ते आयो त परमात्मा ॾिठईं ये तो सब देह अभिमानी थी है। खुद के माण्हू शरीर ई तो समझे न, ये समझे तो भई अॼु हाणे असांखे बाबा ॿुधाए थी, पहिरियों थोड़ी सम्झंदा हुआसीं, पहिरियों तो सम्झायोसीं न भई असांजो शरीर ई सभु कुझु करे। हाणे परमात्मा अची करे सिखाए थी असांखे, तव्हां त आत्मा आहियो, तव्हांखे पंहिंजे हिन देह जो अभिमान छो आहे? ये तव्हांजी देह त विकार मूत सां ठहियल आहे, गंदगी सां ठहियल आहे, अहिड़ी देह जो अभिमान छो था करो? त ये अभिमान जो सर कटायूं परमात्मा असांखे ज्ञान ॾेई करे शिव शंकर खे मिलाए ॾिना न। शंकर न कटी, गलो कटी। असांजो शरीर पार्वती हिकु गणेश खे न पैदा कई, असां सभी आत्माउनि जो ये शरीर जो असांखे पंहिंजे माउ पीउ द्वारा मिलियो आहे, ये गंदनि जी महल सां गंदगी सां ठहियल अथव। ऐं असां हिन ई गंदे शरीर जो ॾाढो अभिमान कंदा आहियूं न, त परमात्मा अची करे असांखे स्मृति ॾियारे। हिन समय असांखे भॻवान अची करे स्मृति थो ॾियारे कि हे जीव जी आत्मा, तूं त आत्मा आहे। हाणे खुद खे आत्मा समझ, अहंकार जो सर कट अर्थात बुर्ज कट मतलब पंहिंजे हिनखे कटणो न आहे, अर्थात पंहिंजे शरीर जे भान खे भुलिजी करे खुद की आत्मा समझो। मनुष्य आत्मा जो देह अभिमान रूपी अहंकार जो सर परमात्मा आत्मा जो ज्ञान ॾेई करे कि तव्हां त आत्मा आहियो। ये आत्मा जो ज्ञान ॾेई करे समझो अहंकार जो सर खे नष्ट कयूं। हाणे बाबा यही था करनि था। हिन परमात्मा जे ज्ञान में छा आहे? हिते कोई मनुष्य असांखे ज्ञान न ॾींदो, ही सभु असांखे भॻवान ॻाल्हियूं ॿुधाए थी। छोकी हिन दुनिया में कॾहिं असां पहिरियों इहे ॻाल्हियूं ॿुधियूं, लेकिन परमात्मा असांखे अची करे सभु ॾिसी करे चईंदो आहे कि हिननि सभिनि कहानियुनि जो तव्हां ठाती आहे न कहानी, हिन जो यथार्थ अर्थ इहो आहे कि पंहिंजे देह अभिमान खे ख़तम करे खुद खे आत्मा समझो। पंहिंजे हिन खुद खे विकारी शरीर समझण जे बदिले खुद खे चैतन्य निर्विकारी आत्मा समझो। आत्मा जो जेको गुण आहे न, उहो शुद्धता। तव्हां अगरि अभ्यास कंदव न मां आत्मा आहियां त तव्हां में बि आहे न वो शुद्धता ईंदी है। अगरि तव्हां खुद खे शरीर समझंदव न त अभिमान ईंदो। त गणेश के जो सदबुद्धि जो दाता समझता है न, सुनते न गणेश जी बुद्धि ॾाढी सुठी आहे। त गणेश के माण्हू हुन सां बुद्धि चईंदा बुद्धिवान आहे गणेश। त सोचंदा आहिनि भई गणेश जी पूजा करूं त असांजी बुद्धि सुठी थी वेंदी। असल में गणेश जी आत्मा कलयुग जे अंत ऐं सतयुग जे आदि हिन संगम युग ते परमात्मा अची करे हुनजी आत्मा खे ज्ञान ॾिनो। ये नहीं तो सभिनि खे, लेकिन परमात्मा आत्मा की ज्ञान ॾिनई तो हुनजी आत्मा जल्दी समझी कि अरे मां ये मेरो शरीर थोड़ी आया, मां त आत्मा आया, चैतन्य परमात्मा जो ॿार आया। ये समझ जंहिंमें हूंदी आहे न, जेकी आत्मा ये समझी वञे कि हा मां आत्मा आया, मुंहिंजो भी परमात्मा आहे, और खुद की इन सृष्टि से रहंदे हुए खुद के आत्मा समझी और परमात्मा के पंहिंजो पीउ समझी, अहिड़ी आत्मा बुद्धिवान आत्मा समझो। त हिन समय सभी जेको माण्हू खुद के शरीर समझे तो वो बुद्धू ही आहे न। तव्हांखे कोई पुछे तव्हां केरु आहियो, तव्हां पंहिंजे शरीर जो नाम रूप तव्हांखे
माण्हू कोई पुछे तव्हां केरु आहियो त पंहिंजे शरीर जी शक्ल ई यादि ईंदी न, पंहिंजे शरीर जो नाम रूप यादि ईंदो न। लेकिन असां सॼो ॾींहुं ॿ शब्द यूज़ कंदा आहियूं, मां ऐं मुंहिंजो। त मां आत्मा ऐं मुंहिंजो ये शरीर। न असां चईंदा आहियूं न भई मां सॼो ॾींहुं कमु करे हाणे थकी वई आहियां, हाणे मुंहिंजो शरीर कमु नथो करे, त इहो मुंहिंजो केरु थी चए? भई मुंहिंजो चइण वारो त ॿियो थी वियो न। अॼु असां चऊं इहो मुंहिंजो घर आहे, त तव्हां अलॻि, घर अलॻि थी वियो। त जॾहिं तव्हां चओ था कि मां सॼो ॾींहुं कमु कयो, मां कयो, मां केरु आहे? आत्मा। पोइ आत्मा थी चए हाणे मुंहिंजो शरीर कमु नथो करे। त गणेश जी आत्मा झटि इहे सम्झी वई, अरे ये ॻाल्हि त ठीकु आहे, मां शरीर थोरी आहियां, मां त आत्मा आहियां। त इंग्लिश में भी आई ऐं माई चईंदा आहिनि ॿ शब्द, हिंदी में भी मां ऐं मुंहिंजो चईंदा आहिनि, मैं ऐं मेरा चईंदा आहिनि, हिंदी में चओ त मां ऐं मुंहिंजो। त इहे ॿ चीजनि जो राज, मां आत्मा आहियां, मुंहिंजो भी परमात्मा आहे, ऐं मां मथां जो रहण वारो आहियां। गणेश जी जो हिकु पेर हिकु हेठि ऐं मथे आहे, छो जो हुनखे सम्झ अची वई कि मां त मथां जी रहण वारी आत्मा आहियां, सृष्टि ते त मां बसि खेल थी खेॾां। ये शरीर रूपी वस्त्र मूंखे हिन सृष्टि ते मिलियो आहे पाठ वॼाइण लाइ, मुंहिंजो असली पीउ त मथे रहंदो आहे, हिननि माउ पीउ त मूंखे इहो मेरो शरीर ॾिनो आहे, त मूंखे हिन मेरे शरीर जो अभिमान थोड़ी करणो खपे। गणेश जी आत्मा खुद जे हिन अभिमान जो सर कटे छॾी, अर्थात परमात्मा जॾहिं हुनखे ज्ञान ॾिनई त उहो सम्झी वियो ऐं तॾहिं खां खुद खे आत्मा सम्झण लॻी। तॾहिं त हुनखे बुद्धिवान चईंदा आहिनि न, सदबुद्धि ॾियण वारो। त जेको खुद बुद्धिवान हूंदो ॿियनि खे भी बुद्धि ॾींदो न। लेकिन माण्हू सोचदा आहिनि भई असांखे पास कराए छॾे, कलयुगी पढ़ाई जी बुद्धि सम्झ न, उहो सुठो जीवन जीअण जी सम्झ, छोकी हुन परमात्मा खां धारण कई। ॾिसो गणेश भी ॾेखारींदा आहिनि शिवलिंग जी पूजा कंदो आहे, अर्थात हुन भी परमात्मा खे यादि करे ही बुद्धिवान ठहियो न कि खुद खे ॼाणे। जेसिताईं तव्हां खुद खे न पहचानदो न, मां आत्मा आहियां, मुंहिंजो शरीर आहे, मुंहिंजो पीउ परम धाम में रहण वारो परम पिता परमात्मा आहे, तेसिताईं असांजे जीवन में परिवर्तन आहे। त गणेश जी आत्मा इहा सम्झे जंहिंसां हुनजे जीवन में परिवर्तन आए। हाणे ॾिसो गणेश जी जो रूप केॾो रूप ॾेखारींदा आहिनि न, भई हुनजो जेको रूप में ॾेखारींदा आहिनि, भई हिकु हथ में कमल जो फूल अथसि, हिक में त्रिशूल, हिकु कुल्हाड़ी आहे, हिकु हथ में लड्डू आहिनि, हिकु हथ आशीर्वाद ॾियण वारो, चूहो हुनजी सवारी। त हिनजो भी यथार्थ अर्थ आहे बाबा जो, ये परमात्मा सिटी चवनि था। ॾिसो हुनजो जेको कमल जो फूल हथ में ॾिनो, भई कमल जो फूल काथे खिलंदो? कीचड़ में, है? त गणेश जी जे हथ में कमल जो फूल ॾिनो अथई, मतलब कि हुन गणेश जी आत्मा न हिन दुनिया कलयुगी दुनिया में रहंदे हुए, कीचड़ जहिड़ी दुनिया न हिन समय, न कीचड़ जहिड़ी दुनिया में जो माण्हू पवित्र रहंदो हूंदो, हिन कीचड़ विकारी बुराइनि वारी दुनिया में जो माण्हू ईमानदारी सां जीवन जींदो हूंदो न, वो कमल जो फूल मुआफ़िक। त हिन कीचड़ जहिड़ी विकारी दुनिया में माण्हू चए न विकार रस ॿार पैदा करो, लोभ रखो, मोह रखो, अहंकार करो, ये जरूरी चीजूं सम्झदा आहिनि माण्हू हिन दुनिया में रहंदे। सम्झदा आहिनि न माण्हू चईंदो न थोरो त अहंकार रखिणो पवंदो न, ये त जरूरी आहे, थोरो त पंहिंजे पाण खे वॾो सुधारणो पए, करणो पए, असां वॾा आहियूं, न त माण्हू कचो खाए छॾे। त माण्हू अॼुकल्ह इहे जरूरी सम्झदा आहिनि, ॿियनि सां रीत त करूं कम से कम, तॾहिं त अॻियां वधंदासीं। ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थियो छो थियूं? अगरि ॿियनि खे ॾिसी ख़ुशि थींदासीं त असां कीअं वधंदासीं?
त माण्हू ये जरूरी समझंदा आहिनि, ॿियनि खे चिढ़ाइण, झुलाइण, मस्ती करण। माण्हू चवनि कई माण्हुनि जी सोच अहिड़ी आहे कि इन्हनि लड़ाई, इन्हनि ॿिन्हिनि जे विच में लड़ाई करो त उन्हनि जे विच में प्यार वधंदो। अहिड़ी कलयुगी दुनिया वारे माण्हुनि जी सोच आहे। त अहिड़ी कीचड़ जहिड़ी दुनिया में रहंदे हुए बि जो आत्मा इन कलयुगी नियम मर्यादायूं, कलयुगी लोक लाज, विकार बुराइनि सां मुक्त रहंदी आहे न, उनजो जीवन कमल पुष्प समान हूंदो। त गणेश जी जे हथ में कमल जो फूल, मतलब कि हुन पंहिंजे जीवन हिन कलयुगी अंत जे समय तो गणेश जी के पहिरियों न पूजता हुया, हाणे पूजंदा, छोकी हाणे मनुष्यनि जो जीवन अहिड़ो ॿियो बि थी, कलयुगी दुनिया बि घोर पाप जी दुनिया थींदी थी वञे। गणेश जे हथ में कमल जो फूल सां माण्हू सिखे, सिर्फ़ उन्हनि जी मूर्ति रखण सां कुझु न थींदो। कि असांखे सिखणो पए, सिखणो खपे कि भई हिनजे हथ में कमल जो फूल आहे, हिनजो अर्थ आहे कि हिनजी आत्मा हिन कलयुगी दुनिया में रहंदे हुए बि कलयुगी ॻाल्हियुनि सां परे हुई, मुक्त हुई। कि कमल जो फूल कीचड़ में रहंदे हुए भी कीचड़ खां मुक्त हूंदो आहे न, हुन ते कीचड़ थोड़ी लॻंदो। हिनजो अर्थ आहे कि असां हिन दुनिया में रहंदे हुए बि असांजे मथां कोई बि कीचड़ न लॻे। असां कॾहिं बि विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करूं। असां कॾहिं बि काम वश, क्रोध वश, लोभ वश, मोह वश, अहंकार वश, ईर्ष्या वश, द्वेष, नफरत, घृणा, रोइण, रुसण, चिल्लाइण। अॼु कोई तव्हांखे चए इहे सभिनि सां मुक्त थी वञो त चईंदा न चिल्लाइण त ज़रूरी आहे, कोई मरी थो वञे त रोइण बि ज़रूरी आहे, न रोईंदासीं त माण्हू चईंदा ॾिस दुख कोन अथसि न। ऐं इहे सभु जेका बि बाबति चिल्लाइण बि ज़रूरी आहे, चिल्लाईंदासीं न त ख़ुशी कीअं प्रकट कंदासीं। अॼु ख़ुशी जे लाइ ॾिसो लक्ष्मी नारायण राधे कृष्ण जा मुंहुं केॾा हर्षित मुख आहिनि। उहो हा हा हू वारो पिक्चर ॾिठो आहे किथे हुननि जो? अॼु माण्हू ख़ुशी था मल्हाइनि त हा हा हू चईंदा ईअं ई ख़ुशी मल्हाइबी आहे। पोइ एॾो उन सां चईंदा आहिनि कि ईअं ई ख़ुशी मल्हाइबी आहे। पोइ गणेश जी जी मूर्ति छो था रखो? हुनजे हथ में त कमल जो फूल आहे, अर्थात उहो त हिन दुनिया में रहंदे हुए बि अहिड़ी ॻाल्हियुनि खां मुक्त हुयो। पोइ सिर्फ़ ईअं न चओ असां गुरू खे मञंदा आहियूं, असां गणेश खे मञंदा आहियूं, असां माता देवियुनि खे मञंदा आहियूं, कम से कम उहो उन्हनि में जो गुण आहिनि उहो त धारण करो न। अॼु सिंधी माण्हू खां कोई चए न इहे करो, चईंदा न न असां त गुरू खे मञंदा आहियूं, असां त टिकाणे वेंदा आहियूं, असां त हीअं कंदा आहियूं। त पूरो सिख माण्हुनि जा रूल्स एंड रेगुलेशन त फॉलो करो न भई, कीअं रहनि था, कीअं खाइनि था, कीअं पइनि था। अधु टंग होॾे, अधु टंग हेॾे, त विच जो त माण्हू परेशान थी वेंदो न। चइण में त माण्हू चए थो न न असां त हिन गुरू खे मञंदा आहियूं, हिन साईं खे मञंदा आहियूं। त तव्हांजो साईं जीअं हले थो उहो कहिड़ा कर्म था करो, अधु अधूरो जीवन छो था जियो? भई बाबा ईअं नथो चए तो संन्यास वठो, लेकिन ओड़ो व्यवहार, ओड़ी सोच, ओड़ो कर्म था करो। सिर्फ ईअं चइण सां थोड़ी हाणे गणेश जी जी मूर्ति रखो था त हुनजे हथ में कमल जो फूल आहे, हुनजो अर्थ इहो आहे त इहे त कम से कम इहे पंहिंजे अंदर चीज धारण था करो कि असां बि कलयुगी दुनिया में रहंदे हुए, सभिनि सां संबंध निभाईंदे हुए, सभु कुझु कर्म कंदे हुए बि विकार बुराइनि सां मुक्त हूंदासीं, जीअं त कमल जो फूल। बाबा चवनि था हिन रीति अर्थ सहित त्योहार मल्हाईंदा त कोई फ़ाइदो थींदो। अच्छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। व्यक्त भाव खां मथे रही फरिश्तो ठही उड़ण वारा सर्व बंधननि सां मुक्त थिया।
बाबा से तो इन दुनिया में रहंदे वे सदा खुद के फरिश्तो समझो। फरिश्तो सदा उड़ण वारो ॾेखारींदा न, फरिश्ते के सदा उड़ण वारो ॾेखारींदा। त उड़ण वारो फरिश्तो अर्थात असांखे न जीवन में हर ॻाल्हि खे सेकंड में पार करणो ऐं सभिनि खे दुआयूं बि ॾियणियूं। अगरि तव्हांखे फरिश्तो ठहिणो आहे त छा करणो पवंदो? जीअं फरिश्तो उड़ंदो आहे मतिलबु असांखे हर ॻाल्हि, हर सिचुएशन, हर परेशानी के सेकंड में पार करणो त मतिलबु तव्हां उड़ी वियो। हिकु फरिश्तो हूंदो आहे जो सभिनि खे दुआयूं ॾे, जो तव्हां बि मन वचन कर्म सभिनि खे सुठो व्यवहार कंदा हलो, सुठो सोचंदा हलो त तव्हां बि फरिश्तो ठही वेंदव। फरिश्ते में ॿी कहिड़ी चीज हूंदी आहे कि हू काथे फसंदो न आहे। त इहे हिन दुनिया में रहंदे हुए तव्हांजो जेको जीवन जो लक्ष्य आहे, तव्हांजे जीवन में जो तव्हांखे प्राप्ति आहे हुनमें संतुष्ट रहो, खुश रहो। ॿिए जे जीवन में ॾिसी करे, ॿियनि जी चीज ॾिसी करे उन्हनि में फसो न, त जेको असांखे प्राप्त हूंदो न असां हुनजो बि लाभ न वठी सघंदा आहियूं। लोग है ना असंभव खे संभव करे सफलता की अनुभूति करण वारा ही सफलता जो सितार है। असंभव खे संभव करो ए करे सफलता जी अनुभूति करण वारा, मतलब जेका ॿार परमात्मा जा ॿार आहिनि उन्हनि जे लाइ कोई असंभव ॻाल्हि आहे? तंहिंजे करे बाबा चवंदा असंभव खे संभव करे सफलता जी अनुभूति करो। परमात्मा जो मां ॿार आहियां, शक्तिशाली ॿार आहियां, परमात्मा जी श्रीमत अनुसार हर कर्म करो। बाबा खे यादि करे चओ बाबा ये कम करणो, अगरि ठीकु आहे त तव्हांजी मदद मां तव्हांखे यादि थी करां, असां ॿई कम करूं था। अगरि इहो ठीकु न आहे त इहा ॻाल्हि ई ख़तम थी वञे। मन हिन रीति असां जीवन में सदा सफलता प्राप्त करे सघंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।